अस्सलाम वालेकुम। किसा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं गुज़िरियल हफ़्ते खां वठी असां हिकिड़ी सीरीज़ शुरू कईसीं पिए ऐं तव्हांखे ख़िदमत में अर्ज़ु कयूं त जेका तरबियत आहे उन में 4 जेके बुनियादी मुहर्रिक आहिनि, यानी वालिदैन, उन खां पोइ असातिज़ा इकराम, उन खां पोइ जेके क्लास फेलोज़ आहिनि, उन खां पोइ जेके कोलीग्स आहिनि असांजे ज़िंदगीअ में, उहे असांखे जेका असांजी तरबियत आहे, मेकिंग और ब्रेकिंग जेका आहे असांजी, उन में पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखनि था। पर हाणे मां हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां त हिन मज़मून सां मुहबत आहे ऐं तक़रीबन 25 सालनि खां मथे हिन मज़मून खे पढ़ियो बि आहे, थोरी अलाह सां ईअं इल्मु ॾिनो आहे त उन जी निस्बत सां ऐं ॿियो तजुर्बा आहिनि सभिनी सां मिलण जा। त उन हिसाब सां जेकॾहिं का गुफ़्तगू कयां थो मां, त इहा गुफ़्तगू मुंहिंजी ज़ाती गुफ़्तगू आहे ऐं मूं पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कयो त मां कहिड़ो आलिम अकाबर कोन्हे, या मुंहिंजो जेको विज़डम कोन्हे को, पर अलाह सां जेके कुझु बि ॾिनो आहे उहो घटि कोन्हे को, उहा बि उनजी महिरबानी आहे। त इन तजुर्बनि जे पटांदड़ असां ज़िक्र कंदा आहियूं त ज़िंदगीअ में इहे सभु शयूं कीअं थियनि थियूं। इंसान जी ज़िंदगीअ में जेको ॿियो अहम तरीन मुहरिक आहे हिकिड़े ॿार जी हयातीअ में, सो उनजो उस्तादु आहे, उस्ताद मोहतरम, जंहिंजे लाइ बसि ईअं आहे न, तो लाइ हंध हीअं में सॼियूं सव विछायूं वारी ॻाल्हि आहे। त जेको उस्तादु आहे उनजे लाइ त अंदरि में जेका जाइ आहे उहा त कमाल आहे, का ख़बर ई कान थी पए। हाणे जेको उस्तादु आहे उहो जीअं तव्हांखे यादि हूंदो, मूं गुज़िरियल हफ़्ते तव्हां सां ॻाल्हि कई, त उहो मेंटोर हूंदो आहे। उहो बुनियादी तौर ते शयुनि खे ठाहिण जी सलाहियत रखंदो आहे, उहो इंसान खे अॻियां वधाइण जी सलाहियत रखंदो आहे, हू ॿार जी साइकी खे सम्झंदो आहे ऐं हिकिड़ो आइकन हूंदो आहे जेको ज़िंदगी खे ठाहिण में, उनखे अॻियां वधाइण में। जेकॾहिं तव्हांखे किसा को यादि हुजे त मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो ॿारु जेको रोअंदो हुयो ऐं जेके स्कूल में पढ़ण जे लाइ उन में हिमत कान हूंदी हुई, ऐं उहो ॿारु अॼु अव्हां सां ॻाल्हाए पियो त जेको महमूद मुग़ल आहे, त उनखे उन उस्तादनि इन जाइ ते आंदो जेको उनखे पंहिंजी जाइ ते बहितर खां बहितर पोज़ीशन में वठी आया। ऐं इहो उस्ताद ई आहे जेको असांजी आङुर पकिड़े, जीअं चवंदा आहिनि त अर्श खां फ़र्श ते पहुचाए थो। त हिन में इन हक़ीक़त में को बईद कोन्हे को, इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बिना अहम आहे। थिए ईअं थो त ॿई पासा अजीबो ग़रीब आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं असां उस्ताद जी हिसाब सां ॻाल्हाईंदासीं त वरी उनखे इहा शिकायत हूंदी त असांजो क़दुरु कोन्हे को, असांजी उहा हैसियत कान्हे का जेका उस्ताद जी मुआशिरे में हुअणु घुरिजे, ऐं जंहिंजे पटांदड़ असां ॻाल्हाईंदा आहियूं उन ते पाण करे पोइ ॻाल्हाईंदासीं। पर हिकु ॿार जी ज़िंदगीअ में जेका उस्ताद जी अहमियत आहे उहा मुसलिम आहे, मतिलबु ऑथेंटिक आहे, साबित थियल आहे। जॾहिं उन ॿार खे को उस्ताद नसीबु थिए थो, को टीचर नसीबु थिए थो जेको हुनजे अॻियां पोयां सभिनी शयुनि जी ख़बर रखंदो हुजे त हीउ कहिड़ी लेवल जो ॿारु आहे, हिनखे सम्झ किथे ईंदी, हीउ केतिरो नॾको सही सघे थो, हुनखे केतिरी मार एडजस्ट थी वेंदी, इहो सभु ज़रूरी आहे उस्ताद लाइ सम्झणु। ऐं उस्ताद जेको आहे सो हिकिड़ो माहिर नफ़्सियात हूंदो आहे, इहो बिल्कुलु क्लियर आहे, हुन में को सेकेंड थॉट कोन्हे को, उहो माहिर नफ़्सियात हूंदो आहे। हुनखे ॿार जी साइकी जी ख़बर हूंदी आहे त हिकिड़ो ॿारु उनजी नफ़्सियात सां मतिलबु कीअं हुनखे नर्चरेंस में शामिलु करे सघिजे थो। ॻाल्हियूं यकीननि वेवट लॻंदियूं हूंदियूं तव्हांखे, ऐं सम्झंदा हूंदो त हीअ त बसि किताबी ॻाल्हियूं आहिनि त उस्ताद हीअं हुजे, उस्ताद हूअं हुजे। पर उस्ताद जॾहिं ज़िंदगीअ में शामिलु आहे त उहो पंहिंजी हयाती जे आख़िरी लम्हे ताईं गॾु हले थो। जीअं माइटनि जी यादि गॾु हलंदी आहे न, जेको जीअं माइट असांखे सेखारे विया आहिनि, बाबा हीअ कयो, हीअ न कयो, ऐं असां हुनखे यादि कंदा आहियूं, तीअं ई हिकिड़ो जेको भरपूर उस्तादु आहे, शफ़ीक़ उस्तादु आहे, जेको हर माण्हू जी ज़िंदगी में हिकिड़ो ज़रूरु हूंदो आहे। त जेकॾहिं उहो मौजूदु आहे त पोइ इंसान जी ज़िंदगीअ में अॻियां वधण में केतिरियूं जेके ख़ला हूंदा आहिनि, उन्हनि ख़ला मां बचत थी वेंदी आहे, उहो बची वेंदो आहे, माण्हू अॻियां निकिरी ईंदो आहे हुन मां। पर ईअं आहे त जेके उस्ताद आहिनि न, उहे जॾहिं छाकाणि त मां इन फैटर्निटी जो माण्हू आहियां, मां जीअं तव्हांखे बार बार अर्ज़ु कंदो आहियां त मां चाहींदो आहियां त जॾहिं मां जहान छॾे वञा त सिर्फ़ु एतिरो मुंहिंजा स्टूडेंट्स यादि रखनि त हुननि जेको टीचर हो, जेको हुनखे पढ़ाए वियो या जेको हुनखे थोरी ज़िंदगी सम्झाए वियो। त अफ़सोस थींदो आहे त जॾहिं इन्हनि उस्तादनि खे मौक़ो मिलंदो आहे ऐं उहे उस्ताद उन मौक़े मिलण खां पोइ बि उन शइ खे उहे न करे सघंदा आहिनि। मां मेकिंग और ब्रेकिंग जो हिकिड़ो मिसाल तव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। हिकिड़ी मुंहिंजी न्याणी स्टूडेंट्स मां हुई, त उहा मुंहिंजी आई त उहा टॉपर हुई, हर कंहिं में लेवल में हुनजो टॉप हुयो, 80+ हुई हर ॻाल्हि में। सो सिर्फ़ु हिकिड़ी लैब हुई, उन में हुनजो स्कोर 79 हुयो। त हुन मूंसां ॻाल्हि कई त हीअ 79 आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ी मार्क रही आहे, ऐं हीअ रैंडम चेकिंग आहे, MCQs बि कोन्हनि के, त तव्हां मुंहिंजे लाइ कुझु करे सघो था। त मां जेको मुंहिंजो कलीग दोस्त हुयो उन वटि मां हलियो वियो, मां हुनखे चयो त हीअ नंढड़ीअ जी मार्कशीट आहे, अञा रैंडम मार्क कोन्हे, पकियूं मार्कूं कोन आहिनि, तव्हां ॿुधायो त हीअ 79 तव्हां हिनखे ॾिनो आहे, त हिनखे काइंडली जेकॾहिं 80 करे छॾियो त उहो कैरियर ठही वेंदो, ओवरऑल सभिनी में उहो टॉप ते आहे।
त मुंहिंजो हुन दोस्त हिकदमि पंहिंजी टेबल जो खानो कढियो ऐं पंहिंजी मार्कशीट कढी ऐं मूंखे ॾेखारींदे चयईं त ॾिस मूंखे अॼु खां 20 साल पहिरीं 79 मार्कूं मिलियूं हुयूं, पोइ कंहिं मुंहिंजे लाइ त कोन चयो। हाणे इहो काफ़ी आहे, इन खां वधीक मां कुझु नथो अर्ज़ु करणु चाहियां। तव्हां ॻाल्हि यकीन सम्झी विया हूंदव। उस्तादु जॾहिं मेक और ब्रेक ते अचे थो न, उस्तादु जॾहिं हथु छॾे थो, उस्तादु जॾहिं हथु छॾे थो त ॿार सां पोइ कैरियर में इहे सभु शयूं थियनि थियूं। टी अहम ॻाल्हि इहा आहे त ॿारु उस्ताद सां वधीक वक़्तु गुज़ारे थो। यानी तव्हां ॾिसंदो त माइटनि वटि जेतिरो माण्हू हुजे थो, उन खां वधीक माण्हू पंहिंजे टीचर्स वटि हुजे थो। स्कूल जो टाइम, उन खां पोइ ट्यूशन जो टाइम, जेकॾहिं माण्हू कलाम पाक सिखे थो त पंहिंजे मोहल्ले में वटि टाइम। हाणे इहे सभु तव्हांजे कैरियर प्लानर्स आहिनि, उहे तव्हांजी नर्चरेंस प्लानर्स आहिनि। तव्हां सां जेतिरो हू जीअं हलनि था, इन करे तव्हां ॾिठो हूंदो त ॿार मार खां हिसिजी वेंदा आहिनि, डपु थींदो आहे, उनखे ख़ौफ़ थींदो आहे। ऐं पोइ अॻियां जॾहिं वॾा थींदा आहिनि त पोइ हिकिड़ा मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स हुन में डेवलप थी वेंदा आहिनि। त हाणे ॻाल्हि इहा न आहे त को माण्हू उस्ताद खे ॻाल्हाए थो या हुनजो दर्जो घटि करे थो, पर उस्तादु जेकॾहिं ॻाल्हि खे सम्झे ऐं पंहिंजो दस्त शफ़क़त रखे त कैरियर ब्लॉसम थी वेंदा आहिनि, चढ़ी वेंदा आहिनि। इहा हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे जेका टीचर खे सम्झणु घुरिजे। पर हाणे छा आहे त मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो हुयो ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजा दोस्त हुनखे माइंड न कंदा त हिकिड़े टीचर में हिकिड़े मास्टर में फ़र्क़ु हूंदो आहे। मास्टर सिर्फ़ु ट्रेनिंग कंदो आहे, तरबियत कंदो आहे, टीचर जेको आहे सो कैरेक्टर खे उभारींदो आहे ऐं कैरेक्टर जी ख़बर पवंदी आहे त हीउ माण्हू अॻियां हली छा थींदो। हिकिड़ी जेका आख़िरी अहम ॻाल्हि आहे उहा आहे त जॾहिं उस्ताद जी जाइ इंसान जे अंदरि में ठहे थी त हिकिड़ो सुकून अंदरि में अची वेंदो आहे, हिकिड़ो कॉन्फिडेंस डेवलप थी वेंदो आहे त मां कंहिंजो शागिर्दु आहियां। इहा ॻाल्हि तव्हां भले हयाती जी कहिड़े मरहले में हुजो, तव्हां शिदत सां हिन ॻाल्हि खे महसूसु कंदो त जॾहिं तव्हांजो टीचर तव्हां सां गॾु आहे त उन टीचर जी मौजूदगीअ में तव्हांजे अंदरि में हिकिड़ी ॻिड़की खुले थी ऐं तव्हां महसूसु कयो था त तव्हां छाकाणि त हुननि खे कॉपी कयो था, तव्हां हुननि जे पोयां वञो था, तव्हां सोचो था त मूंखे बि ज़िंदगी में अहिड़ो ई थियणु घुरिजे, त पोइ उहे सभु शयूं जेके आहिनि से लाइफ में ॾाढियूं सहिल थी वञनि थियूं। उस्ताद खे ॿार जी माइट खां वधीक ख़बर पवंदी आहे। बसि इहो अॼोको जुमिलो आहे। मां इन खे वरी अर्ज़ु करणु चाहियां थो, उस्ताद खे उस्ताद द टीचर नॉट द मास्टर, उस्ताद खे ॿार जी संदसि माइट खां वधीक ख़बर पवंदी आहे। ऐं हिते वाइस वर्सा ईअं बि कयूं था त केतिरा ई जेके ॿार आहिनि जेके उस्तादनि सां मुहबत कनि था ऐं जिन जी ज़िंदगी में उस्ताद आहे, उहे पंहिंजे उस्तादनि सां पंहिंजे माउ पीउ खां वधीक क्लोज़ हूंदा आहिनि। हिकिड़ो मुख़्तलिफ़ मौज़ू हुयो, चाहियुमि त हिन ते कुझु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। ऐं हीअ सीरीज़ आहे न माइट, पोइ उस्ताद, पोइ क्लास फेलोज़ दोस्त ऐं पोइ कलीग्स। इन ते तव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ु कंदुसि। जिते मुंहिंजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, परवरदिगार खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज खे इजाज़त ॾींदा। फ़ी अमान अल्लाह, वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह वाहे।